अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मैं तो मोहित बंगार तो सी रहा बंगार ड्रामा चैनल है तो बंगार ड्रामा यूट्यूब चैनल सब्सक्राइब ना मेहरबानी करे चैनल के सब्सक्राइब करना प्यारा दोस्तों। असां जो आज ज़ारनी ड्रामे जो कटाई करण वाला आहियूं बाबा तव्हांखे असां ॿुधाईंदा आहियूं। प्यारा दोस्तों जी ज़ारनी में जेको अॻिते छा थियण वारो आहे ऐं छा न थियण वारो। प्यारा सभिनी दोस्तनि इहे सवाल आहिनि छा जेको तव्हां चयो आहे त जेको उठे वारा जेके आहिनि पंहिंजे भेण कलसूम खे जेको आहे त खैरू खां आज़ादु करे वेंदा उहो अञा ताईं उहो एपिसोड जेको न आयो आहे। प्यारा दोस्तों मां उन्हनि खे इहा चवंदुसि जेको आहे उहो एपिसोड जेको आहे तमामु जल्द तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। मतिलबु 51 या 52 या 53 एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो जेको खैरू जेको आहे त पंहिंजी भेण खे कलसूम खे जेको आहे त ओठ वारा जेको आहे पंहिंजी भेण खे आज़ादु करे वेंदा जेको खैरू खे जेको आहे तदमो करे जेको लठनि सां जेको आहे हुनखे मार ॾेई करे पंहिंजी भेण खे जेको आहे आज़ादु करे वेंदा जेको आहे हेॾे जेको आहे त हालार ख़ान जेको आहे भरपूर कोशिशि करे रहियो आहे जेको हुनजो इहो चवणु आहे त मां जेको आहे त खैरू जे घर में घिरी करे कलसूम खे हुतां कढी करे जेको आहे त हुनखे तलाक ॾींदो। मतिलबु अहिड़ा कुझु ॻाल्हियूं छा ईअं थींदो। प्यारा दोस्तों मुंहिंजे ख़्याल में जेको आहे त ईअं थींदो तव्हांखे इहो एपिसोड ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे त हालार ख़ान पंहिंजे जेको आहे कलसूम खे तलाक ॾेई छॾींदो। हुन खां बाद जेको आहे त पहिरियों सभिनी दोस्तनि जो जेको आहे त सवाल हुयो जेको आहे त रब ऐं राणी जेको आहे त शादी कोन थींदो। मतिलबु हुननि जे विच में हाणे इख़्तिलाफ़ थींदा जेको आहे लुकमान ऐं होटल पंहिंजी तरफ़ां ऐं ग़ुलाम पंहिंजी तरफ़ां भरपूर कोशिशि कई। मतिलबु हुन कोशिशि में मतिलबु हाणे उहे नाकाम विया आहिनि। मतिलबु तस्वीर ॾिसी करे मतिलबु रबन जेको आहे त वॾी कावड़ में जेको मीरा सां ॻाल्हायो हुन खां बाद जेको तव्हां पाण ॾिठो आहे जेको आहे त रबन ऐं राणो जेको आहे त मीरा जेको ॿिन्हिनि गॾिजी करे तस्वीर कढाए जेको मतिलबु त लुकमान ऐं ग़ुलाम सभिनी जेको आहे त कोशिशूं कामयाबु जेके न विया आहिनि नाकामयाबु विया आहिनि। मतिलबु हाणे जेको आहे त मीरा ऐं रबन शादी तव्हांखे तमामु जल्द ॾिसण वटां मिलंदो। पर दोस्तों उमेद आहे मुंहिंजो वीडियो तव्हांखे तमामु बहितरीनु लॻो आहे।